दादू में 7 महीना अॻु कोटड़ी में धोखे सां घुराए बेगुनाह क़त्ल थी वियल जोही वासी नौजवान इमरान लुंड जे भाउ आमिर लुंड खे केस तां हथु खराइण लाइ रूपोश जवाबदारनि पारां धमकियूं मिलण ख़िलाफ़ मक़तूल नौजवान जे भाउ आमिर लुंड मामे ॾुथल लुंड चाचे सुल्तान लुंड सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब में एहतजाज कंदे दाहियो आहे त नौजवान इमरान लुंड जे क़त्ल में रूपोश जवाबदारनि मक़तूल जे भाउ आमिर लुंड खे जोही दादू मेन रोड ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए केस तां हथु खणण लाइ मोतमार धमकियूं ॾिनियूं। हुननि चयो त इमरान लुंड खे कोटड़ी में धोखे सां घुराए बेगुनाह क़त्ल करे छॾियो। हाणे उन क़त्ल में मुलवस रूपोश जवाबदार केस तां हथु खणाइण लाइ धमकाए रहिया आहिनि। हिननि जो त मक़तूल जा कातिल बासिर हुअण करे मुंहिंजे भाउ जो क़त्ल फॿाइणु चाहिनि था। हिननि IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त भाउ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।